तमां खैरल जी गिरफ़्तारी जो ॾुख मूंखे बि आहे पर छा थो करे सघिजे। पिरल जेकॾहिं गिरफ़्तार थियो आहे त हुनखे छॾाए विझंदासीं पर मूंखे त इहो ख़ौफ़ आहे त किथे हुनखे मुक़ाबिलो ॼाणाए मारे न विझनि। खैरल सां मूसा खानावारनि जी एॾी दुश्मनी नाहे जो लख ॿ ख़र्च करे हुनखे माराए। पिरल मूसा खान वारा हींअर अमजद जे बलांत ख़ातिर कुझु बि करे गुज़रंदा। तंहिंजे करे मां चाहियां थो त को माण्हू मोकिले थाणे तां जांच कराए वठूं। पोइ हल ॻोठ उतां कंहिंखे मोकिलियूं था जांच करण लाइ। पिरल 2-3 रुपया मारींदा कोन। उन हमरा खे चऊं त वकील करे वञी जांच करे अचे। जेकॾहिं वकील साण हूंदुसि इहा ख़बर पइजी वेंदी त खैरल मथां घणा केस आया अथनि ऐं FIR दर्ज कई अथनि या न। फ़िलहाल एतिरी कोशिशि कयूं त खैरल जो रिमांड ख़तमु कराए जेल मोकिलियोसि। पोइ जवान जो पुटु आहे पाणी जेल कढींदो। अदी न धोण अदा चरियो छो छा जेको बि ॾिसंदो त टोका त मूंखे कंदो न त खैरा खे ॿ धीअर जवानियूं घर में आहिनि पोइ बि महिमान थी आयो अथसि भाउ उन खां थी थांव दोराए। अदी धोण अरे अदा तोखे कहिड़ो लाचार पियो आहे थांवनि धोइण जो। ॿ छोकिरियूं जवानियूं घर में वेठियूं आहिनि पोइ बि तोखे थांवनि धोइण जो शौक़ु थियो आहे। छॾ दा हेरे कर मूंखे ॾे पाण खे धोईंदियूं छोकिरियूं। मुंहिंजी भेण मां थांव धोइण मूंखे ख़बर आहे अदा मूंखे ख़बर आहे भाॼाई ॾाइणिया इहा तोखे थांव धोराईंदी हूंदी घर में बि तॾहिं त तोखे आदत पइजी वई आहे अदा बिठड़ा। तूं जाथे बि थांव तो पढ़ियल पखड़ियल ॾिसे त वते थो मेड़ींदो धोअण जे लाइ। अदी मूं थांव धोइण लाइ कोन खया खण पहिरियों। ओ अदा बाकी छाजे लाइ खया हई थांव उहो बि त ॿुधाए न। चतर लाइ पोदी चतर लाइ चाचे चिचो वातो आहे वॾो मुस्को पूरो कीअं थिएसि जेसि ताईं माण्हू सां वात न वेराईंदो तेसि थांव चती तूं थांव। त मां तोखे ॿुधायां त मूं थांव धोइण लाइ खया त चटण लाइ खया। रोक पोदी पोसे खे रोक असां वॾा कूदी बाज़ू जेके त मथे ते चढ़ी अहिड़ो कुत कोदी तूं मां जो बिना तिके जे वापसि वञी गोत पूछंदो। सदके क्या आई रात बुध ही सुखड़ी वई केॾे पहुती आ। कदर न कई जदत कदर न कई असां कुझु उस मज़ी आऊं जो इन गुज़ारे बंद कोती कादो मुझो। अरे छोड़ा केतिरा बि कुराड़ा छो न हुजूं पर औरतूं असांखे ॾिसियो असांजे मथां फिदा थियो वञनि फिदा। मुआ पंहिंजो पाण खे ॾिठो अथई वात सॼो चिल लॻो पियो अथई ऐं मां थींदुसि तोते फिदा। ॾिस न असांजे हुते वधी ॿिया आया लाइनूं मिलान तूं रुगो मुंहिंजे मथां फिदा थी पई फिदा न थी त जुदा बि न थी। हट परे छोरा माई खैरा जे सर ॾेखार हुजे अलाए कहिड़ा मुंहिंजे घर में तावीज़ पूरिया थी जो तुंहिंजे मथां जेको बि मर्द आहे मुंहिंजे घर जो सभु फिदा थिया था वञनि। ॻाल्हि तावीज़नि जी न आहे भेण इहा शइ अहिड़ी आहे। बस बस हाणे घणो थाप न तीअ रहियल ॿ ॾंद बि न भञी छॾेनि। माई तूं असांजे ई घर में अचे असांजे मथां थी रोब करे पई मां थी चवाई निकुर निकुर हितां अच मुंहिंजी प्यारीअ सां निकिरी हली जालू समाज असांखे न साधो पर थी मो असांजा समझी छातो पंहिंजे पाण खे मुंहुं धोए कोन वेचारो हलियो आहे मूंसां गॾु ॿुॾी नथो मरी। चाची खे हिनखे खे ॿुधाए त मां मुंहुं कोन धोईंदो आहियां। खैरा जे सर ॾेखार हुजे उहे मुंहुं धोइण वारा मुहांड्राई पधरा। ॾिस असांजे मुहांड्रे खे छोरा ॾिस तोखे ख़बर पइजी वेंदी त उहे कहिड़ा चहिरा आहिनि जेके असांखे ॾिसी ॿ कनि पिया ॿ कनि। चाचा चिचिस अड़े नालो मुंहिंजो न वठंदो कर न त खल पुठीअ ते कोन हूंदई। पोइ सम्झा पंहिंजे भाउ खे मां त नालो चिचिस रखियो पोइ कावस जे पुठे थो जा त मूं रखियो थो मां चवां थो या लठ मथे में हणी मथो ॿ ढके छॾोसि। असां तयो तयो छो थाको नथी तोखे ख़बर न आहे मां वॾो कूदी माज़ू आहियां गैस त मथे ते चढ़ी कननि में हथ विझी मथां वेही रहंदो मां जेसि ताईं सॼे शहर जो चकर न हलाईंदो मां न तेसि ताईं हथ न कढंदो तो मां सम्झी चाचा मां चवां थो तोखे जेसि ताईं मां ॿ टे सोटा मथे वारा न ठीकु ईंदुसि न
तो तू पेड़ ते कोनेंगे मां जा नाम निकली तेरा देसर ॾेखारियो हुजे जेसी ताईं हे सॼो शहर पाण ते निकलाईंदा न वणंदा अलाए कॾहिं क़िस्मत फिटी सभु चरिया ते असांजे मगज़ में न ॻाल्हि बार लॻे नथा सिर ते ज़िंदगी डुबी वई हथ कट बाबा हथ कट त ॻाल्हि कई आहे न हाँ मेरे को बेवकूफिया करे नहीं खमीस जो हथ कटा तू भाजो नहीं धरते कोन भजंदुसि तूं कमीस मां हथ कढ तो ॿुधा त छा घुर्जे क्या बोले क्या मेरे को अपने डोकड़ खपन डोकड़ हाँ खोड़ पैसा बाबा खोड़ पैसा तुंहिंजा पैसा तोखे हथ जोड़े ॾींदुसि पेरे पई ॾींदुसि बाबा चङा इहो ॿुधा त मेरे को कॾहिं ॾिसी जॾहिं थिया तॾहिं ॾींदोमांइ हाँ तेकण क्या मत ही नथी वन तिंदी वना पछे मेरे को पैसे ही न ॾेवी मैं कहना मेरे को पैसे ॾियो धरते बाबा बेवकूफ़ त माण्हू सियाणनि खे बणाईंदो आहे न हाँ इहा ॻाल्हि क्या खी बाबा मां चयमि त तोखे तुंहिंजा पैसा मिली वेंदा कुझु ॾींहं जी मोहलत ॾियार ॻाल्हि ॿुध हफ़्ता में मोकल ॾींदा पेमी जेकर हफ़्ते जो डोकड़ न ॾिचनी त घर ते कौज़ा करबा सही उधर ते जे 8 ॾींहं जो डोकड़ न ॾिचनी न तो गुलाम कादर ते को हाईवे वालियां को आख रूलर कर उधर ते हले समी उही चिपड़ो कड़ो गाड़ सकदे मी उधर ते हाँ बाबा से लगे तो खानू इते कोने यो ट्रियो दी जो ने चमचा वतन दा बनी ते घुमादा मां त चवा तो बाबा साईं खानू दी अचण का पेरो हली न जा टायर कढी जो हलो असल गुरुड़ पखी त खानू आहे पोइ इन जा चमचा छा कंदा जेकॾहिं खानू खे फासायोसीं ऐं उनखे पूरो करे छॾियोसीं त पोइ उन जा इहे चमचा पाणे भरी वेंदा बाबा साईं पोइ इन्हनि जो पाणी त तांगे ॾिसो ख़बर पए त इन्हनि में केतिरो दम आहे कमाल खान उन्हनि में को बि दम कोन्हे को इन अकबर खे त मां 3-4 दफ़ा भॼाए चुको आहियां वॾो रेस सही पियो चए पहिरियां इन गुरुड़ पख जो बंदोबस्तु कयूं मुजीब कमाल खान सही पियो चए अकबर वारनि जा वरी पर निकिरी आया आहिनि ऐं उन्हनि खे लोॾणु ज़रूरी आहे हाँ बाबा साईं मुंहिंजी बि इहा ई सलाह आहे त हलो इन्हनि छोरनि जा टायर बस्ट करे छॾियो टायर त पोइ ठीकु आहे जेकॾहिं तव्हां सभिनी जी इहा मर्ज़ी आहे त पोइ वञी उन्हनि छोरनि जी साह वारी रग ते पेर रखो जीअं ख़बर पए न गुरुड़ पखी खे त मूसा ख़ान जो वेर कारीगर ते पेर आहे कारीगर ते पेर ठीकु आहे बाबा साईं असां पहिरियां वञी उन्हनि खे सम्झाइण जी कोशिशि कंदासीं त हू असांजी ज़मीन छॾे वञी बयाबान वसाइनि घटि में घटि उते उन्हनि जी ज़िंदगी त महफ़ूज़ रहंदी जेकॾहिं न मुड़िया ऐं हिते ई रहण जी ज़िद कया न त पोइ उन्हनि खे असां ॿुधाईंदासीं त वासिंग सां वेर विझण जो अंजाम छा थींदो आहे त पोइ वञो कमाल खान वञो उन्हनि जे पेरनि जे हेठां ज़मीन खे वञी गरम कयो एतिरो त वञी गरम कयो एतिरो त गरम कयो जो तपी टांगो थी वञे ऐं हू पाणे वॾी जान छॾाए बाबा साईं जंहिं ज़मीन खे हासिल करण लाइ असां 3 जानियूं वठी चुका आहियूं पोइ उहा ज़मीन एतिरो आसानी सां असां कंहिं ॿिए जे हथ में वञण कीअं ॾींदासीं पोइ हलो कमाल खान हली ॾिसी अचूं त खानो जे ॿाहिरि निकिरण खां पोइ हुननि जी केतिरी हिमत वधी वई आहे हा मुजीब इन अकबर जी हिमत ॾिसणी पवंदी जंहिं खालूअ सां एतिरो ॻाल्हायो आहे अचूं असां
ज़मीन जी देखभाल चङी तरह पियो करे, ॾाढो मेहनती आहीं। पर इहो ॿुधाए त खानो केतिरो ॾींदो अथई? इन सां तुंहिंजो मतिलब? हिन में तुंहिंजो ई फ़ाइदो आहे। थी सघे थो त मां खानो का घणी तोखे ॾियारी ॾियां, तूं अची मुंहिंजूं ज़मीन संभाल। छो कमाल खान, छो तूं तारीख़ भरे हमरा हथ पियो करी? जॾहिं त तो वटि ॻाढ़े बोर्ड ते कमाइण वारा घणा आहिनि, पोइ पंहिंजे पैसे ज़ियान करण जो कहिड़ो शौक़ु जाॻियो अथई? पाण खे लगाम ॾे अकबर, उन खां अॻु में जो मां तुंहिंजो रत पी वञा, निकिरी वञे था। न मुजीब न, ही तुंहिंजी कमाल खान जी जागीर न आहे। असां त पंहिंजी हद में बीठा आहियूं, हितां निकिरी वञे त तव्हांखे खपे। असां जिथे बीह वेंदा आहियूं उतां ई असांजी हद शुरू थी वेंदी आहे। ही जेकॾहिं तुंहिंजी हद आहे त पोइ हितां असांखे ॿाहिरि त कढी ॾेखार। कमाल खान, एतिरा असां वयल न आहियूं जो लड़ी आयल खे असां धिका ॾेई ॿाहिरि कढूं। तूं असांखे धिका छा ॾींदे? तुंहिंजी औकात छा आहे? तूं त पाण खान जे टकरनि ते पलिजे थो। कमल खान, इन खां अॻु में जो असां आपे खां निकिरी वञूं ऐं कुझु करे वियूं, सुठो हिन में त हितां निकिरी वञो। छा कंदे तूं? हाँ, छा कंदे तूं? तुंहिंजी हैसियत छा आहे जो तूं बीह करे कमाल खान खे धमकी थो ॾीं? शुक्र कर जो असांखे तुंहिंजी जवानी मथां तरस अची वियो आहे, तंहिं करे तूं ज़िंदा सही सलामत बीठो आहीं। न त असांजे साम्हूं अचण वारा घणा ॾींहं अॻु में घोटिजी विया ऐं उन्हनि जूं माइटनि खे हॾियूं बि हथ न आयूं। अकबर, सरकार बाबा जन ते नाराज़ थिए न, उनजा टायर कढी छॾींदो आहे। तूं वॾो ख़ुशि नसीब आहीं जो अॼु बि पंहिंजे पेरनि ते सही सलामत बीठो आहीं। इहो सिर्फ़ इन करे त मां नथो चाहियां त तव्हां जहिड़े जवाननि खे मौत जी निंड सुम्हारे छॾियां। मौत जी निंड। कमल खान, मौत जी धमकी उन्हनि खे ॾे जिन तोखे पहिरियों चकर ॾिठो हुजे। असांखे न, असां त तुंहिंजो पाणी बार बार तांगे चुका आहियूं। ख़बर आहे असांखे त तो में केतिरो दम आहे ऐं असां में केतिरो दम। मञा थो त तो में वॾो दम आहे, पर जिन हथनि में तूं आहीं न, उहे हथ तो लाइ सही न आहिनि। खानू जी दोस्ती मां त न मीर खटियो खाधो, न नबन ऐं आचर, सभिनी जी पुठी पोयां वार कंदो हुयो। पोइ तूं न मां कीअं खटियो खाईंदे? इन करे चवां थो त खानू जी बचर छॾ ऐं असां सां अची हथ मिलाए त पोइ ऐश कंदे। ऐश। कमल खान, तव्हांखे शायदि वहम थी चुको आहे त खान दोस्तनि सां गद्दारी कई ऐं मां खान सां कंदुसि। न कमाल खान, न, कॾहिं बि न। मां दोस्ती ख़ातिर पंहिंजो सिर त ॾेई सघां थो, पर गद्दारी कॾहिं बि कोन कंदुसि, कॾहिं बि कोन कंदुसि। एतिरी जल्दी न आहे अकबर, एतिरी जल्दी न आहे। असांजा दर हमेशह तो लाइ खुलियल आहे। पहिरियां तूं खानू मां खटियो खाई तंग कर। जॾहिं इहा ॻाल्हि दिमाग़ में वेही न त पोइ हलियो जांइ असां हर तरफ़। असांखे तुंहिंजो इंतज़ारु रहंदो। अच मूं सां गॾु। हवा चुर जो कम था।
बाबा ही केर हुआ पुट ही मुंहिंजा दोस्त हुआ